श्रीमद् भगवत गीता अध्याय 16 देवासुर संबंध विभाग योग। श्री कृष्ण भगवान चवण लगो तो हे अर्जुन, हिकड़न माण्हुनि जा स्वभाव देवताउनि जहिड़ा आहिनि ऐं हिकड़नि जा दैतनि जहिड़ा आहिनि। हाणे पहिरियां जिन जा दैतनि जहिड़ा स्वभाव आहिनि से ॿुध। उन्हनि खे कंहिंजो बि डपु कोन्हे ऐं अंतकरण शुद्ध अथनि ऐं मुंहिंजे ॼाण जो ज्ञान श्रद्धा सारो दान करणु ऐं इंद्रियनि खे जीतणु यज्ञ करणु ऐं मुंहिंजी महिमा जा वेदन में आहे सा ॻाइणु ॿुधणु पढ़णु कीर्तन करणु वचन पद चवणु तपस्या करणु दया करणु कंहिंखे दुख न ॾियणु नरम दिलि थियणु सच ॻाल्हाइणु कूड़ न ॻाल्हाइणु कंहिं ते क्रोध न करणु शरीर जी निर्वाह लाइ थोरो भोजन करणु उनजो नालो त्यागी आहे ऐं सदाईं संतनि जी संगत में रहे कंहिंजी निंदा न करणु जेतिरो पुॼे ओतिरो सबके सुख ॾे लोभ न करणु पाण खां वधीक रहणु पाण खां परे रहणु मन ऐं इंद्रियनि खे निश्चल रखणु ज्ञानवान पुरुष जो अपमान न करणु सबके नमस्कार करणु सब जी सेवा टहल करणु खम्या रखणु ऐं जे कोई दुख ॾे त उहो सहणु ऐं धीरज धारे परमेश्वर जी शरण में अचणु परमेश्वर जे कई ते राज़ी रहणु देह खे पाणी सां पवित्र करणु हर वक़्तु मुंहिंजो नालो वठणु सा शुद्ध करे कंहिं सां दगा न करे कंहिंजी निंदा न करे कंहिंजो गुरु गोसाइण बणिजी न रहे। हे अर्जुन, अहिड़ा लक्षण जिन माण्हुनि में आहिनि न से देवताउनि में आहिनि। हाणे दैतनि जा लक्षण ॿुध। पहिरियां ई पाखंडी मन में बुरा ख़्यालु रखे लोकनि खां पंहिंजी महिमा कराए उहो पाखंडी आहे। हाणे पाखंड अत्यंत जा लक्षण ॿुध। जो संसार खे छॾे मुंहिंजे शरण में आयो आहे, मुंहिंजी शरण में अची वरी ॿियनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु करे ऐं भाए मूं जहिड़ो ॿियो को कोन्हे क्रोध करे सख़त ॻाल्हाए ऐं उहो अत्यंत पाखंडी आहे। उन ॿिन्ही जो अत्यंत अज्ञान आहे। उन ॿिन्ही जो फल ॿुध। जिन माण्हुनि मूं जहिड़ो ॿियो कोन्हे क्रोध करे सख़त ॻाल्हाए उहो अत्यंत पाखंडी आहे ऐं उन ॿिन्ही जो अत्यंत अज्ञान ऐं उन ॿिन्ही जो फल ॿुध। जिन माण्हुनि में देवताउनि जा स्वभाव आहिनि उहे संसार खां मुक्त थियनि था। जिन में दैतनि जा स्वभाव आहिनि उहे संसार जे ॼमण मरण जे बंधन में पवनि था। जॾहिं अर्जुन उहा ॻाल्हि श्री कृष्ण भॻवान जे मुख मां ॿुधी तॾहिं पंहिंजे मन में वीचार करणु लॻो त मूं में देवताउनि जा स्वभाव आहिनि या दैतनि जा। तॾहिं श्री कृष्ण भॻवान हिन जो वीचार ॾिसी चवणु लॻो त हे अर्जुन, तूं पंहिंजे मन में को बि वीचार न कर। तूं देवताउनि जे स्वभाव में ॼाओ आहीं ऐं ॼमण महिल ई तूं में देवताउनि जा स्वभाव अची विया हुआ। हे अर्जुन, देवताउनि जा स्वभाव चङी रीति ॿुधायां मां। दैतनि जा थोरे में चयमि सो कुझु थोरा ॿिया बि ॿुध। हे अर्जुन, जिन में दैतनि जा स्वभाव आहिनि उहे न गृहस्थ में सुखी न न्यारो थी वेहण में सुखी आहे ऐं अतपत थियण जे जिन खे ख़बर ई न आहे त उत्पत कीअं थो थिए ऐं न के पवित्रता खे थो ॼाणे ऐं न को सनानु पवित्र थो करे। मां जो सतस्वरूप आहियां तंहिंखे नथा ॾिसनि ऐं पाण में गॾिजी हीअं चवनि था त परमेश्वर किथे आहे, कंहिं ॾिठो आहे। परमेश्वर आहे ई कोन। संसार जो रचण वारो कोई कोन्हे, न को संसार जो ईश्वर आहे। असां पाण मां पैदा थिया आहियूं। उहे मूर्ख अंधा ज्ञानी आहिनि। सभिनी ॻाल्हियुनि में हीअ ॻाल्हि उत्तम करे मञी अथनि त कहिड़ो सुठो खाधो खाइणु, सुठो पीअणु, सुगंधियूं लाइणु, ऊचा रंगीन कपिड़ा पहिरणु, संदन स्त्रियूं भोॻण में ऐं उन्हनि ॻाल्हियुनि खे ई परम गति ॼाणनि था ऐं लाभ करे सम्झनि था। उन्हनि जी ॿुध तमामु मेली पई थिए, उन जी आत्मा भ्रष्ट थिए पई ऐं उहे मत जा हेण आहिनि ऐं सदाईं अहिड़ियूं कोशिशूं पिया कनि जंहिं करे पाण बि दुखी त ॿियनि खे बि दुख में पिया विझनि। माया में मोह रखे कूड़े लालच में लॻा पिया आहिनि ऐं संसार जे परले ताईं सदाईं चिंताउनि में पिया आधारिनि। काम क्रोध लोभ ऐं मोह अहंकार जे बंधन में ॿधा पिया आहिनि। माया जे मोह में मस्त थी रहिया आहिनि। पाप करे माया गॾु कई अथनि ऐं ॿल जा हेण आहिनि ऐं पंहिंजो नास पाण पिया कनि। जॾहिं छल वकोड़ कुपत करे माया गॾु कनि था तॾहिं उनखे लाभ करे था सम्झनि। मतिलबु अॼु पूरो थियो, ॿियो मतिलबु सुभाणे पूरो थींदो
दुश्मन मारण खे कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ॾिस त कीअं थो मारियांसि। ॾाढो बलवान आहियां, सुखी आहियां, सचार आहियां, भोगी आहियां, 7 पीढ़ियूं शाहूकार आहियां। मुंहिंजे बराबरि ॿियो को बि कोन्हे। मां सभ खां वॾो आहियां ऐं ॿिया सभु मुंहिंजा दास आहिनि। उहे वशियुनि जे भोग में अंधा आहिनि। हे अर्जुन, अनेक प्रकारनि जे विषयनि में उनजो मोह पियो भरिजे ऐं मोह जे ॼार में फासा पिया आहिनि। उन्हनि जो खाल कहिड़ो थो थिए। हिते हाणे बि नरक त पोइ बि नरक में पवंदा। कंहिंखे बि मथो नथा टेकिन। माया जे मोह में अंधा आहिनि। नामोस लाइ दान कंदा आहिनि ऐं अहिड़ा पाखंडी आहिनि जो जंहिं रीति दान करणु घुरिजे उन रीति नथा कनि ऐं उहे अहंकार ऐं क्रोध में भरपूर आहिनि। मां जो आत्मा राम सभिनी में व्यापक आहियां से मूंखे नथा सुञाणनि ऐं उहे दैत ॿुध जा माण्हू आहिनि। से कंहिंखे दुख पिया ॾियनि, कंहिंजी नदा पिया कनि। अहिड़ा जेके सख़्तु माण्हू आहिनि उन्हनि जो हाल ॿुध। मां उन्हनि सां कीअं थो मिलां? हलां उन्हनि खे ॾुख ॾींदड़ जेके जूणियूं आहिनि उहे ॾियां थो। उहे कहिड़ियूं? गधा जो जनम, पर पोइ उहो सारो बदबू सां भरियलु हूंदो ऐं रोगी हूंदो। कुते ॿिली जो, कुए जो ऐं ॿियूं जेके ख़राब जूणियूं आहिनि उहे ॾियां थो। हे कंहिं नंदुन जिन मूंखे न पतो आहे उहे हर नीच जनम पाइनि था। हे अर्जुन, जंहिंखे नरक चवनि था तंहिंखे 3 दरवाज़ा आहिनि ऐं उहे हिन आत्मा खे नाश करण वारा आहिनि। से कहिड़ा आहिनि? काम, क्रोध, लोभ। उहे 3 दरवाज़ा नरक जा आहिनि। हे प्रेतम, जेके माण्हू उन्हनि खां परे आहिनि उन्हनि खे परमगत मिले थी ऐं पंहिंजे आत्मा खे सुखी रखियो अथनि। हे अर्जुन, जेको शास्त्र जी विधि खे त्यागे पंहिंजे मन जे मते ते हली तपस्या दान करे थो सो उहो उन्हनि जो फल नथो पाए। उन्हनि जो सुख तामसी आहे ऐं कॾहिं मुक्ति खे प्राप्त न थींदो। उन लाइ योगे छा आहे ऐं न करण योगे छा आहे। उनजी निर्णय करण लाइ शास्त्रनि जो प्रमाण हुअणु खपे ऐं शास्त्रनि जी विधि ॼाणे तोखे कमु करणु घुरिजे। ईअं श्रीमद भगवत गीता जो 16 अध्याय समाप्त थियो। तात्पर्य अध्याय जो मक़सद निर्भयपणो, हृदय जे सिधी स्तर ॿुधी, अंदरियूं रोकणु, तपस्या, अहिंसा, सच ॻाल्हाइणु, त्याग, शांति, चुगली न हणणु, निंदा न करणु, दया, दान करणु, विषयनि में न फासणु, मिठो स्वभाव, खमिया ऐं धीरज करणु, डो न करणु, अभिमान न करणु, पवित्रता उहे देवी संपत्ति गुण आहिनि। पाखंड, अभिमान, कठोरता, अज्ञान वग़ैरह उहे सभु असुरी संपत्ति गुण आहिनि। ऐं काम, क्रोध ऐं लोभ उहे 3 नरक जा दरवाज़ा आहिनि। शास्त्रनि जी विधि मूजिबि सुठा कर्म करणु घुरिजे। 16 अध्याय जो महात्म। श्री नारायण चवणु लॻो त हे लक्ष्मी, सूरत शहर में खड़ग नाले हिकिड़ो राजा हो। सो ॾाढो धर्मात्मा ऐं संत शेवक हो। राजा वटि हाथी तमामु घणा हुआ, जिन में हिकिड़ो हाथी तमामु मस्त हो जो पहलवान खे बि वेझो अचणु न ॾींदो हो। राजा देश परदेस जा पहलवान घुराया, इनाम रखियाऊं त जेको हिन हाथी जी मस्ती लाहींदो तंहिंखे इनाम ॾिबो। पर उन हाथी जी कंहिं बि मस्ती कान लाथी, न कोई को हुन जे वेझो वञी सघियो। राजा घणेई उपाउ कया पर कुझु बि केन भरियो। हिकिड़े ॾींहुं उहो हाथी शहर मां थी आयो त उन जे साम्हूं हिकिड़ो साधू पई आयो। माण्हुनि साधू खे चयो त हे संत, परे थी वञ, न त हीउ हाथी तोखे मारे विझींदो। संत चयो, जेकॾहिं मुंहिंजो मौत ई हिन जे हथां थियणो आहे अवश्य थींदो। ईअं कंदे हाथी बि उते अची पहुतो ऐं हाथी साधू खे ॾिसी सूंड सां नमस्कार कयो। माण्हू सम्झो त इजो थो मारेसि, पर साधू चयो त हे हाथी, मां तोखे सुञाणा थो। तूं अॻे जन्म में पापी हुएं, हाणे मां तुंहिंजो आधार करियां थो। हाथी हर हर साधू खे नमस्कार पियो करे। माण्हुनि उहो हाल ॾिसी वञी राजा खे ॿुधायो। राजा बि अची ॾिठो त हाथी बराबरि साधू जे अॻियां सूंड खे हेठि करे बीठो आहे। साधू चयो त हे हाथी, ओरे अच। हाथी अकबरो अची चरण विधना कई। साधू करमंडल मां पाणी खणी चयो त हे हाथी, गीता जे 16 अध्याय जो फल मां तोखे ॾिनो। ईअं चई उहो पाणी हाथी जे मथां छिड़कायई ऐं पाणी पवण शर्त ई हाथी जी देह छुटी पई ऐं देव देही पाताई। वमान में चढ़ी राजा जे अॻियां अची चई त हे राजा, तोखे धर्मात्मा ॼाणे करे अची तुंहिंजे शहर में टिकेसि त को अहिड़ो संत अचे जो मुंहिंजी मुक्ति करे। हाथी ईअं चई वेकुंठ ॾे रवानो थी वियो ऐं पोइ राजा संत खे नमस्कार करे चवणु लॻो त
तव्हां कहिड़ो मतिलबु चयो जंहिं करे हाथी जो आधार थियो। संत चयो त मूं गीता जे 16 अध्याय जे पाठ जो फल उन जे निमित दान ॾिनो ऐं मां ॾियारे 16 अध्याय जो पाठ कंदो आहियां। राजा चयो त हाथी अॻे जनम में केरु हो? साधु चयो त हीअ हाथी अॻे जनम में ग़रीब छोकिरो हो। संत गुरु खे चङी विद्या सेखारी हुई। हिकिड़े ॾींहुं संत गुरु तीर्थ करणु वियो ऐं हिन जो ॾाढो अची नामाचार थियो। देश परदेश मां माण्हू हिन जे दर्शन लाइ पिया अचनि। 12 सालनि खां पोइ गुरु आयो, पर हिन जो चेले वॾे सुभाउ जे विच में गदे ते चढ़ी गुरु बणे वेठो हो। हिन मन में उहो ख़्यालु कयो त हाणे जेकॾहिं हिन जे अॻियां आदर सत्कार करण लाइ उथंदसि त मुंहिंजे मान घटिजी वेंदो। उहो ख़्यालु करे अखियूं खणी बंदि कयाई। गुरु सम्झी वरितो त हिन मूंखे ॾिसी अखियूं खणी ॿूटियूं आहिनि। तंहिं ते गुरु चयो त हे अंधा, तूं मुंहिंजी वॾाई में पंहिंजी वॾाई में अंधो थियो आहीं। मूंखे आदर सत्कार करे तो मथो बि न टेकियो, हाणे मुंहिंजो शराब करे तूं हाथी थींदे। एतिरो ॿुधी राजा पंहिंजी राजाई पुट खे ॾेई पाण सभु करणु लॻो ऐं ॾियारे गीता जे 16 अध्याय जो पाठ करे परम गति खे प्राप्त थियो। श्री नारायण चवे थो त हे लक्ष्मी, उहो 16 अध्याय जो महात्म हो। इत श्री भगवंत गीता जे 16 अध्याय जो महात्म समाप्त थियो। जय श्री कृष्ण, जय श्री।